कराची में स्ट्रीट क्राइम जो जिन काबू न थी सघियो। कराची जे इलाइक़े सदर में चीनी डेंटिस्ट जी क्लिनिक में फायरिंग जी CCTV वीडियो साम्हूं अची वई। वीडियो में ॾिसी सघिजे थो त कारा कपड़ा ॻाढ़ी टोपी पहिरियल माण्हू फायरिंग करे रहियो आहे। फायरिंग दौरान शहरी भरपासनि जी दुकाननि में लिकी पंहिंजी जान बचाई ऐं फायरिंग कंदड़ ॾोहारी पैदल ई फरार थी वियो। सीनियर सुपरिटेंडेंट ऑफ पुलिस डिस्ट्रिक्ट साउथ फारूक रज़ा जो चवणु आहे त फायरिंग जे वाक़िए में डॉक्टर HU रिचर्ड जो मुलाज़िम रोनाल्ड रेमंड चाओ मारिजी वियो, जॾहिं त डॉक्टर HU रिचर्ड ऐं संदसि घरवारी मार्गरेट ज़ख़्मी थिया आहिनि। पुलिस जो चवणु आहे त हमलो कंदड़ शख़्स मरीज़ बणिजी करे आयो ऐं पंहिंजी वारी अचण ते डॉक्टर मथां फायरिंग करे छॾी, जॾहिं त ॿिए पासे वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह सदर में थींदड़ फायरिंग जे वाक़िए जो नोटिस वठी छॾियो आहे। वॾे वज़ीर एडिशनल IG कराची खां तफ़सीली रिपोर्ट तलब करे वरिती आहे। ॾोहारी खे फौरी गिरफ़्तार करे रिपोर्ट पेश करण जी हिदायत बि कई आहे। वॾे वज़ीर जो चवणु आहे त इन क़िस्म जा वाक़ियात नाक़ाबिले बर्दाश्त आहिनि।